अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़इन्न खैरल कलामि कलामुल्लाह व खैरल हदि हदि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगूना फضلا من الله व रिضवाना। सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील कज़रअन अख़रज शतअहु फ़आज़रहु फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूक़िहि युअजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, मुसलमानन जी एक अज़ीम जमात अल्लाह जे आखिरी पैगंबर इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियन यानी सहाबा कराम जे हवाले से उन्हनि जी अज़मत ऐं मनहज बयान करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सब खां पहिरीं असां मुसलमाननि खे इहो मालूम हुजणु घुरिजे
त सहाबी चइबो कंहिंखे आहे। पंहिंजे वक़्त जे अज़ीम मुहद्दिस शारिह सही बुखारी इमाम अहमद बिन हजर अल अस्कलानी रहमहुल्लाह ताला उसूल हदीस जड़े अज़ीम उनवान ते एक किताब लिखियो है जेको उलमा ऐं मदारिस वटि इंतिहाई अहमियत के क़ाबिल है। जे किताब जो नालो है नुख़बतुल फ़िक्र। उन किताब में सहाबी जी तारीफ़ डेफिनेशन कंदे इब्न हजर रहमहुल्लाह लिखन था तो सहाबी उन मानू के चइबो है जंहिंजी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात थी हुजे इस्लाम जे हालत में, ईमान जे हालत में। ईमान ऐं इस्लाम का बग़ैर तो बेशुमार मानू अल्लाह के रसूल से मुलाकात कई। अबू जहल की मुलाकात थी, अबू तालिब की मुलाकात थी, वक्त जा ॿिया केतिरा काफ़र जिन अल्लाह के रसूल के अखियन से ॾिठो पर उन नज़र के पोयां ईमान की रोशनी कोन हुई। सहाबी उन मानू के चइजे तो जेको अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ईमान के हालत में ॾिसे ऐं अल्लाह के रसूल से गड प्यारे पैगंबर की ताबेदारी फरमाबदारी कंदो रहे ऐं ईमान के हालत में उन ते मौत अचे उन के सहाबी चइबो है। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ये साथी जिन अल्लाह के रसूल के ईमान के हालत में ॾिठो ऐं ईमान के हालत में दुनिया में हलिया विया, इन्हनि माण्हुनि जो वॾो मक़ाम, वॾी अज़मत, वॾो शान, वॾी फज़ीलत अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में बयान कई है। ऐं रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि अज़ीम सहाबा किराम के बारे में हिन उम्मत के तमाम घणो एहतियात करण जो हुक्म ॾिनो आहे। तो उन्हनि सहाबा किराम के बारे में ज़बान दराज़ी करण खां पंहिंजो पाण के बचाए जो, अल्लाह खां डिॼिजो। ही माण्हू तव्हांजे लाइ नमूनो आहिनि, आइडियल आहिनि। तव्हां ईअं ज़िंदगी गुज़ारिजो जीअं हिननि ज़िंदगी गुज़ारी है। छाकाणि त ही दुनिया जा उहे इंसान आहिनि सहाबा किराम जिन ते जेकॾहिं एतराज़ कयो वञे, जिनके जेकॾहिं बेईमान तस्लीम कयो वञे, जिनके मुर्तद मञियो वञे, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेवफ़ाई करण वारो तस्लीम कयो वञे तो तव्हांजो मस्जिदूं, तव्हांजा मदरसा, अल्लाह जो आसमानी किताब क़ुरान मजीद, तव्हांजो निमाज़ूं का बि शइ महफ़ूज़ कोन रहंदी। छाकाणि त इहे सभु ॻाल्हियूं, सभु शयूं असां ताईं इन्हनि सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन के ज़रिए सां पहुतियूं आहिनि। जॾहिं उहे बुनियादी माण्हू ही ग़लति हुजनि तो उन्हनि जो पहचायल दीन, उन्हनि जी पहचायल ॻाल्हि उहा कीअं सही हूंदी। ऐं उन्हनि माण्हुनि ते एतराज़, असल एतराज़ अल्लाह ताला जे ज़ात ते। असां उन्हनि चोरनि जो पेरो खणंदासीं जिन सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ते तनकीद करे माण्हुनि जे ज़हननि खे मशकूक कयो आहे। उहे असल चाहिनि छा था, उन्हनि जो असल मक़सद छा है? असल मक़सद इहो आहे त सभ खां पहिरीं उन्हनि माण्हुनि जो एतराज़ अल्लाह जे ज़ात ते। सहाबा ते जेको एतराज़ करे थो उनजो सभ खां पहिरीं एतराज़ कंहिंते आहे? अल्लाह ताला जे ज़ात ते। छाकाणि त इन्हनि माण्हुनि जो इंतिखाब करण वारो अल्लाह जे रसूल जे लाइ बतौर साथी, बतौर जमात
अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। हिननि जो इंतिखाब अल्लाह ताला कयो आहे। पोइ जॾहिं अल्लाह जो इंतिखाब ई ग़लति आहे त पोइ इहो एतिराज़ कंहिं ते थींदो? अल्लाह ताला जे ज़ात ते। तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खोड़ सारा उन हदीसनि मां असांखे मिसाल मिलनि था, पर हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾींदो हलां। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला खां दुआ घुरी मक्की ज़िंदगी में। अल्लाह मके जे अंदरि ॿ वॾा सरदार आहिनि। हिकिड़ो आमिर बिन हिशाम आहे जंहिंजो लक़ब अबू जहल आहे, ऐं ॿियो उमर बिन ख़त्ताब आहे। ॿिन्ही जा नाला अल्लाह जे रसूल अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बारगाह में पेश कया। अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बे उमर बिन ख़त्ताब और बे आमिर बिन हिशाम। ऐं अल्लाह इस्लाम खे इज़्ज़त ॾे, इस्लाम खे इज़्ज़त ॾे, इस्लाम खे ताक़त ॾे। कंहिंसां या तो उमर बिन ख़त्ताब मुसलमान थिए या आमिर बिन हिशाम यानी अबू जहल मुसलमान थिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿई नाला अल्लाह ताला जे बारगाह में पेश कया। हाणे फ़ैसिलो कंहिंखे करिणो आहे, इंतिखाब कंहिंखे करिणो आहे, चूंड कंहिंखे करणी आहे, इहा चूंड अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। हदीस जे अंदरि अल्फाज़ आहिनि सही मुस्लिम में, इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह ताला इन ई कम जे लाइ, इस्लाम खे कुवत ॾियण जे लाइ, इस्लाम खे ताक़त ॾियण जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त चूंड कई हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वकान अहब्बहुमा इलैहि। इन जे करे जो अल्लाह जे नज़र में आमिर बिन हिशाम यानी अबू जहल ऐं उमर बिन ख़त्ताब ॿिन्ही में उमर अल्लाह खे वधीक प्यारो हो। तंहिंजे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इस्लाम क़बूल करण जी तौफ़ीक़ ॾिनी। हाणे मूंखे ॿुधायो, जेको माण्हू हज़रत उमर ते एतिराज़ करे उनजो एतिराज़ कंहिं ते आहे? अल्लाह ताला जे ज़ात ते। अल्लाह अहिड़े माण्हू खे इस्लाम लाइ चूंडियो, अल्लाह अहिड़े माण्हू खे इस्लाम जे लाइ चूंडियो आहे जेको गद्दार हो, नऊज़ बिल्लाह, जेको अल्लाह जे रसूल जे वफ़ात खां पोइ मुर्तद थियणो हो, पैगंबर जे दीन खे छॾे वञण वारो हो। अहिड़े माण्हूअ खे अल्लाह ताला मुहम्मद रसूलुल्लाह जे लाइ साथी जे तौर ते चूंडियो। एतिराज़ केॾांहुं वियो? एतिराज़ जो रुख केॾांहुं पियो वञे? अल्लाह ताला जे ज़ात ते। ऐं उन खां पोइ इहो साॻियो एतिराज़ मुहम्मद रसूलुल्लाह ते। दुनिया में माण्हू त खोड़ हुआ, अल्लाह जे पैगंबर अहिड़नि माण्हुनि जा नाला छो पेश कया? त ही माण्हू असल एतिराज़ करणु चाहिनि था अल्लाह ताला जे ज़ात ते। ऐं यादि रखो, इन्हनि सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी चूंड मुहम्मद रसूलुल्लाह कोन कई आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन कई आहे। हदीस जे किताब सही मुस्लिम में हदीस मौजूद है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो अबू तालिब बीमार थियो। आख़िरी टाइम आहे, आख़िरी घड़ियूं आहिनि, अल्लाह जो रसूल पहुची वियो। प्यारे पैगंबर फरमायो अबू तालिब कलमो पढ़। सिधी ॻाल्हि आहे, जेकॾहिं अबू तालिब उन टाइम ते कलमो पढ़ी वञे हा त सहाबी थी वञे हा। यानी अल्लाह जे रसूल जी ख़्वाहिश हुई त मुंहिंजो चाचो इस्लाम क़बूल करे, मुंहिंजो चाचो कलमो पढ़ी वठे, अल्लाह हिन खे सहाबी हुजण जो शरफ़ अता करे। पर इहो अल्लाह जे रसूल जे इख़्तियार में कोन हो। इहा ॻाल्हि अल्लाह जे रसूल जे इख़्तियार में कोन हुई। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था, हदीस जा अल्फाज़ आहिनि, फरमाया अम्मी कुल ला इलाहा इल्लल्लाह, ओ चाचा ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे चवां थो ला इलाहा इल्लल्लाह कलमो पढ़ी वठ, अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि ऐं तुंहिंजे तरफ़ां सिफारिश कंदुसि। अबू जहल वेठो, अब्दुल्ला बिन अबी उमय्या बि गॾु वेठो। ॿई क़ौमी सरदार हुआ, ॿई क़ौमी सरदार हुआ, ॿई रुकावट बणिजी विया अल्लाह जे रसूल जे दावत ऐं अबू तालिब जे ईमान जे विच में। रुकावट बणिजी विया। चवण लॻा अबू तालिब आख़िरी उमिरि में जेकॾहिं इस्लाम क़बूल कंदे, माण्हू चवंदा मौत जे डप खां इस्लाम क़बूल कयो अथसि।
तंहिंजे करे पंहिंजे आख़िरी उमिरि में पंहिंजे वॾनि जो पंहिंजे अबनि ॾाॾनि जो दीन न छॾिज। चवनि केर पिया, यादि रखिजो, हिकिड़ो अब्दुल्ला बिन अबी उमैया ऐं ॿियो अबू जहल पियो चवे। अब्दुल्ला बिन अबी उमैया बि अबू तालिब खे रोके पियो त इस्लाम क़बूल न कजे, इस्लाम क़बूल न कजे। सही मुस्लिम जे हदीस अल्फाज़ आहिनि, आख़िरी टाइम ते जॾहिं साह निकिरण वारो हो उन टाइम ते बि चवे थो अला मिल्लत अब्दुल मुत्तलिब, आओ अब्दुल मुत्तलिब जे दीन ते वञा पियो, मोहम्मद रसूलुल्लाह जे दीन ते कोन पियो वञा। यानी अल्लाह जे रसूल जी मर्ज़ी हुई इस्लाम क़बूल करे सहाबी थिए, पर अल्लाह जी मर्ज़ी कोन हुई। अल्लाह क़ुरान जूं आयतूं नाज़िल कयूं, फरमाई इन्नका ला तहदी मन अहबब्ता वलाकिन्नल्लाह यहदी मन यशा। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंखे तूं चाहे उनखे हिदायत कोन मिलंदी, हिदायत उनखे मिलंदी जंहिंखे रब चाहे, जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन दीन जे लाइ सहाबियत जे शरफ़ जे लाइ अल्लाह जंहिंखे चूंडे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिंजो इंतिखाब करे उनखे हिदायत मिलंदी। ऐं मज़े वारी ॻाल्हि, अबू तालिब खे अब्दुल्ला बिन अबी उमैया चयो इस्लाम क़बूल न कजे। अबू तालिब त मरी वियो कुफ्र ते ऐं पाण मुस्लमान थी वियो, पाण छा थियो, मुस्लमान थी वियो। अबू जहल कुफ्र ते मरी वियो। अब्दुल्ला बिन अबी उमैया जे अबू तालिब खे इस्लाम क़बूल करण खां रोकियो पिए, उहो मुस्लमान थी वियो, बाद में मुस्लमान थियो, सहाबियत जो शरफ़ मिलियो, त साबित थियो त इहो इंतिखाब अल्लाह जे ज़ात जो आहे। इन्हनि माण्हुनि खे अल्लाह पंहिंजे रसूल जे लाइ चूंडियो आहे। हाणे जेको माण्हू सहाबा किराम ते एतराज़ करे थो, उनजो असुल एतराज़ अल्लाह जे ज़ात ते, अल्लाह ताला जे ज़ात ते एतराज़ आहे। ऐं ॿिए नंबर ते उहे माण्हू डायरेक्ट इस्लाम जी मुखालफ़त नथा करे सघनि, इस्लाम जी मुखालफ़त नथा करे सघनि। जेकॾहिं इस्लाम जी डायरेक्ट मुखालफ़त कनि था, बग़ावत थिए थी। हाणे इन इस्लाम खे माण्हुनि जे दिलनि मां कढण जे लाइ या इस्लाम खे मशकूक करण जे लाइ असुल उन्हनि बुनियादी माण्हुनि ते एतराज़ कयो वञे जिन जे ज़रिए सां ही दीन असां ताईं पहुतो आहे। जॾहिं उहे माण्हू मशकूक थी वेंदा, इस्लाम मशकूक थी वेंदो। जेके माण्हू उन्हनि जो किरदारु, उन्हनि जी शख़्सियत, उन्हनि जूं हस्तियूं उहे मशकूक थींदियूं त इस्लाम मशकूक थी वेंदो। ऐं टे नंबर ते इन्हनि माण्हुनि जो एतराज़ अल्लाह जे रसूल ते, छाकाणि त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बुइस्तु मुअल्लिमन, अल्लाह मूंखे उस्ताद बनाए मोकिलियो आहे। इन उस्ताद जा शागिर्द केर आहिनि? इहे ई सहाबाए किराम आहिनि, इहे ई सहाबाए किराम आहिनि। माना इन्हनि माण्हुनि जी अल्लाह जो रसूल उहा तरबियत कोन करे सघियो। उस्ताद हुजण जे पेशे सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु कामयाब मौलिम कोन हो जो सुठा उस्ताद तयारु, शागिर्द तयारु करे सघे। सुठे उस्ताद जी निशानी छा आहे? मेहनती उस्ताद जी निशानी छा आहे? सुठा शागिर्द तयारु कंदो। अल्लाह जो रसूल मौलिम हो, पर सुठा शागिर्द, वफ़ादार शागिर्द अल्लाह जो रसूल तयारु करे कोन सघियो। माना हिननि माण्हुनि जो सहाबा ते तनक़ीद करण वारनि जो असुल मक़सदु अल्लाह जे ज़ात ते तनक़ीद, इस्लाम ते एतराज़, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शख़्सियत ते एतराज़। पर हिननि जा समूरा एतराज़ अल्लाह जे क़ुरान उन्हनि सभिनी एतराज़नि जा चोर दरवाज़ा बंदि करे छॾिया। सहाबा किराम दुनिया जा उहे अज़ीम इंसान आहिनि जिन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहे इम्तियाज़ी ख़ूबियूं ॾिनियूं आहिनि। सहाबा किराम खे अल्लाह उहे इम्तियाज़ी ख़ूबियूं ॾिनियूं आहिनि जो दुनिया में कंहिं इंसान खे कोन मिलियूं आहिनि। अंबिया खे मिलियूं ऐं नबियनि खां पोइ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे मिलियूं। तव्हां ॾिसो, दुनिया में पाण उन माण्हू जी तारीफ़ कंदासीं, उन ई माण्हू जी तारीफ़ कंदासीं जंहिंखे सुञाणो, जेको दुनिया में अचे, को किरदारु पेश करे, को कमु करे ॾेखारे, को अहिड़ो बहितरीन किरदारु दुनिया जे साम्हूं पेश करे, अमल कंदो, उन खां पोइ उन जी तारीफ़ थींदी। निमाज़ पढ़ंदो, माण्हू उन जे निमाज़ जी तारीफ़ कंदा।
क़ुरान पढ़ंदो माण्हू उन जे क़ुरान जी तारीफ़ कंदा, तकरीरूं ऐं ख़िताब कंदो माण्हू उन जे ख़िताब जी तारीफ़ कंदा। पर सहाबा किराम दुनिया जा उहे अज़ीम इंसान आहिनि जेके अञा दुनिया में आया ई कोन हुआ, इन्हनि कुझु कयो ई कोन, उन खां अॻु में अलाह इन्हनि जी तारीफ़ कई। न को जहाद कयो, न को निमाज़ूं पढ़ियूं, न ज़कातूं ॾिनियूं, न सदकात कया, उन खां अॻु में अल्लाह ताला इन्हनि माण्हुनि जी तारीफ़ करे छॾी। छो त रब मुस्तक़बिल खे ॼाणे थो त क़यामत ताईं छा थियणो आहे, कहिड़ा माण्हू ईंदा, कहिड़ो किरदारु पेश कंदा। ही दुनिया जा वाहिद इंसान आहिनि, दुनिया में पैदा थियण खां पहिरीं इन्हनि जी तारीफ़ थी आहे। खोलियो क़ुरान, अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जे अंदरि सहाबे किराम जी तारीफ़ कहिड़नि लफ़्ज़नि में कई। फरमाई मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। तौरात ऐं इंजील सहाबा किराम जे पैदा थियण खां अॻु में नाज़िल थिया हुआ न। तौरात इंजील सहाबा किराम खां अॻु में नाज़िल थिया, ईसा अलैहिस्सलाम दे, दाऊद अलैहिस्सलाम दे। अल्लाहु अकबर, तौरात ऐं इंजील बल्कि ज़बूर नाज़िल थियो दाऊद अलैहिस्सलाम दे। इहे आसमानी किताब अॻु में नाज़िल थिया। अल्लाह उन्हनि में मोहम्मद करीम जे साथियुनि जी तारीफ़ कई। अल्लाह उन्हनि में तारीफ़ करे छॾी अॻुवाट। फरमाई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन सां गॾु जेके उन जा साथी आहिनि, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम, काफ़िरनि जे लाइ इंतिहाई सख़्त आहिनि ऐं पाण में इंतिहाई रहम दिल आहिनि। तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, उन्हनि खे कॾहिं रुकू जे हालत में ॾिसंदो, कॾहिं सजदनि जे हालत में ॾिसंदो, अल्लाह जे रज़ामंदी खे तलाश कनि पिया। सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद, उन्हनि जे पेशानियुनि में सजदनि जे करे निशान थी विया आहिनि। ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील, इन्हनि जा इहे मिसाल अल्लाह तौरात में बयानु कया, इंजील में बयानु कया। मिसाल कहिड़ो अल्लाह बयानु कयो? फरमाई कज़रइन अख़रज शतअहू फआज़रहू फस्तग़लज़ फस्तवा अला सूक़िही युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार। फरमाई सहाबा किराम हिकिड़ी नर्सरी आहिनि। सहाबा छा आहिनि? नर्सरी आहिनि। नर्सरी में ॿूटा हूंदा आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो माली हूंदो आहे जेको माली उन्हनि ॿूटनि खे संभालींदो आहे। फरमाई सहाबा किराम हिकिड़ी नर्सरी जा ॿूटा आहिनि, इन्हनि ॿूटनि जो माली मुहम्मद रसूलुल्लाह आहे। इन्हनि ॿूटनि जो माली मुहम्मद रसूलुल्लाह आहे। उहो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे संभाले थो। ही ॿूटा वधंदा, बुनियाद दुनिया में पवंदो, इस्लाम में ईंदा, ताक़त वठंदा, काफ़िरनि खे ॾाढी कावड़ ईंदी। लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार, हिननि खे संभालण वारो ख़ुशि थींदो, संभालण वारो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थींदो। जीअं हारी पंहिंजी महिनत ॿनीअ में ॾिसी फसल ॾिसी ख़ुशि थींदो आहे, ईअं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे ॾिसी ख़ुशि थींदो। अल्लाह तो फरमाए इहो इन्हनि जो मिसाल रब तौरात में बयानु कयो आहे, इंजील में बयानु कयो आहे। यानी दुनिया जा उहे इंसान आहिनि जिन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया में पैदा करण खां अॻु में उन जी तारीफ़ कई आहे। ऐं दुनिया जा उहे वाहिद इंसान आहिनि, इम्तियाज़ी ख़ूबियूं सहाबा जूं। दुनिया जा उहे वाहिद इंसान आहिनि, उन्हनि जिन मक़सद जे लाइ, जंहिं मक़सद जे लाइ दुनिया में नेकियूं कयूं, उन्हनि जे नेकियुनि जो बदिलो अल्लाह उन्हनि खे दुनिया में ॾेई छॾियो। पाण निमाज़ूं पढ़ूं पिया, रोज़ा रखूं पिया, ज़कातूं ॾियूं पिया, सदकात ख़ैरात करियूं पिया, अल्लाह ते भरोसो आहे असांजो रब ज़रूरु असांखे उन जो बहितरीनु बदिलो ॾींदो। पर ही उहे दुनिया जा वाहिद इंसान आहिनि जंहिं मक़सद जे लाइ उन्हनि दुनिया में इबादतूं कयूं, अल्लाह उहा शइ उन्हनि खे दुनिया में ॾिनी, उन जो नतीजो दुनिया में ॾिनो। इहा साॻी आयत अल्लाह ताला उन्हनि जे निमाज़नि जो ज़िक्र कयो, अल्लाह उन जे रुकू ऐं सजदनि जो ज़िक्र कयो। फरमाई छाजे लाइ रुकू ऐं सजदा कंदा हुआ? तराहुम रुकअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। फरमाई अल्लाह जे रज़ा खे तलाश करण लाइ सजदा कयूं। रुकू छाजे लाइ कयूं? सजदा छाजे लाइ कयूं? त अल्लाह जी रज़ामंदी मिली वञे। पोइ हाणे छा आम इंसान वांगुरु हिननि खे इंतज़ारु करिणो आहे मौत अचे, अल्लाह ताला वटि पहुचूं, पोइ असांखे रज़ामंदी मिलंदी रब जी? न, ही दुनिया जे इंसाननि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। उहा शइ जंहिं मक़सद लाइ
हिननि नेकियूं कयूं, इबादतूं कयूं, अल्लाह उहा शइ उन्हनि खे दुनिया में ॾेई छॾी। ऐं उहा बि क़ुरान जे अल्फाज़ में जो दुनिया जो को माण्हू शक न करे सघे। फरमाई लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनका तहत अश-शजरा फअलिम मा फी क़ुलूबिहिम फअंज़ल अस-सकीनत अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे साहबी सहाबे किराम जेके बैत रिज़वान जे टाइम ते हुदैबिया जे मक़ाम ते अल्लाह जे रसूल जे हथ ते बैत करे रहिया हुआ, अल्लाह जे रसूल जे हथ ते बैत करे रहिया हुआ। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खून जो बदिलो वठण जे लाइ अल्लाह जे रसूल सां बैत थी रही हुई। अंदाज़ो लॻायो सहाबा जो ईमान छा आहे, सहाबा जो मनहज छा आहे, सहाबा जो अक़ीदो छा आहे। अल्लाह जो रसूल हुदैबिया मक़ाम ते मके में पाण मोकिलियऊं हज़रत उस्मान खे सफ़ीर बनाए। मके मां ख़बर आउट थी अल्लाह जे रसूल ताईं पहुती हुदैबिया मक़ाम ते त हज़रत उस्मान शहीद थी वियो, क़त्ल कयो वियो। माण्हू त अॼु चवनि था मुर्दा बि ग़ैब ॼाणनि था, सुतल पीर बि ग़ैब ॼाणनि था। अल्लाह जो रसूल जागे पियो, सुतल बि कोन्हे, वफ़ात बि कोन थी आहे, ज़िंदह जीतो जागतो हुदैबिया जे मक़ाम ते इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह मौजूद आहे। अल्लाह जे रसूल खे ख़बर कोन पई त इहा मदीन मके मां जेका ॻाल्हि आई आहे इहा कूड़ी आहे या सची आहे। पाण तस्दीक करे वेही रहिया, सहाबा किराम खे घुरायूं 1400 खां 1500 माण्हुनि सां अल्लाह जे रसूल वाइदो वरितो आहे। मूंखे ॿुधायो जेके माण्हू चवनि था अल्लाह जो रसूल आलिमुल ग़ैब आहे, नऊज़ बिल्लाह सुम नऊज़ बिल्लाह, को नबी खे ख़बर हुई उस्मान क़त्ल कोन थियो आहे, 1500 सहाबा खां वाइदो पियो वठे, पोइ इन ई खे तव्हां छा चवंदा? इहो त फिल्मनि में ईअं थींदो आहे, कूड़ियूं काड़ियूं माण्हू ठाहींदा आहिनि, कूड़ा मिसाल पेश कंदा आहिनि। अल्लाह जे रसूल खे ख़बर हुई ग़ैब ॼातऊं थे त मके में हज़रत उस्मान जो क़त्ल कोन थियो आहे, पोइ बि सहाबे किराम खां पाण बैत पिया वठनि? न, अल्लाह जे रसूल खे ख़बर ई कोन हुई, पाण ग़ैब कोन ॼाणंदा हुआ, तॾहिं अल्लाह जे पैगंबर सहाबे किराम खां बैत वरिती। 1400 खां 1500 सहाबा, शिया मुफ़स्सिरीन बि लिखनि था अल्लाह जे रसूल जे हथ ते बैत पिया कनि। क़ुरान उन्हनि सभिनी खे छा चयो? फरमाई लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनका तहत अश-शजरा फअलिम मा फी क़ुलूबिहिम फअंज़ल अस-सकीनत अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा। अल्लाह राज़ी थी वियो उन्हनि माण्हुनि खां, उहा रज़ामंदी जेका रुकुअनि सजदनि सां जिहाद सां सहाबा तलाश कई, अल्लाह उहा ॾेई छॾी दुनिया में। अल्लाह राज़ी थी वियो उन्हनि माण्हुनि खां जेके हिकु वण जे हेठियां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बैत करे रहिया हुआ। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खून जो बदिलो वठण जे लाइ अल्लाह जे पैगंबर सां जेको आहे सो बैत करे रहिया हुआ। रब जे क़ुरान जा अल्फाज़ केॾा अज़ीम आहिनि। अल्लाह सिर्फ़ु इन्हनि जो ज़ाहिरी हथ रसूल जे हथ ते ॾिसी तारीफ़ कोन कई आहे त हिननि जा हथ पैगंबर जे हथ ते पिया आहिनि, तंहिंजे करे हिन जी तारीफ़ करे छॾियूं था। पाण ज़ाहिर ॾिसंदा आहियूं, माण्हू निमाज़ पढ़े पियो, अदा सुठो माण्हू आहे, उनजी अकेलाई छा आहे, उनजे दिलि में छा आहे, पाण खे का ख़बर कोन्हे। अल्लाह फरमायो न, ऐं अलीमु बेज़ात सुदूर आहियां, बाने जी सिर्फ़ु ज़ाहिरी नेकी ॾिसी तारीफ़ कोन कंदो आहियां। बाने जी सिर्फ़ ज़ाहिरी नेकी ॾिसी तारीफ़ रब कोन थो करे, अल्लाह उन जी तारीफ़ कंदो आहे जंहिंजे दिलि में बि उन शइ जी मोहबत हुजे। फरमाई फअलिम मा फी क़ुलूबिहिम वअंज़ल अस-सकीनत अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा। अल्लाह उन्हनि जे दिलियनि खे ॾिठो त हिननि जे दिलियनि में मुहम्मद रसूलुल्लाह सां वफ़ादारी केतिरी आहे। अल्लाह जे पैगंबर सां जेको ई वाइदो कनि पिया, जान ॾियण जो वाइदो पिया कनि, का मामूली ॻाल्हि कोन्हे। इन वाइदे में ही केतिरा सचा साबित थींदा, केतिरा वफ़ादार साबित थींदा। रब जो क़ुरान थो फरमाए अल्लाह उन्हनि जे दिलियनि जे हाल खे ॾिठो, पोइ अल्लाह उन्हनि जी तारीफ़ कई। रब्बुल आलमीन फरमायो अल्लाह इन्हनि खां राज़ी थी वियो हलियो जिन अल्लाह जे रसूल सां बैत कई आहे। फअलिम मा फी क़ुलूबिहिम वअंज़ल अस-सकीनत अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा। ऐं वेझी फतह जो अल्लाह इन्हनि सां वाइदो कयो। ही उहे इंसान आहिनि जेकी दुनिया में कयूं अल्लाह
जंहिं मक़सद लाइ नेकी कयो अल्लाह उन्हनि खे उहो मक़सदु ॾेई छॾियो। किथे रब जे क़ुरान फरमायो वसाबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम वरज़ू अन। फरमाए मुहाजिरनि जी जमात, अंसारियुनि जी जमात जेके नेकी जे कम में अॻिराई करण वारा आहिनि, जेके उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदा, अल्लाह उन्हनि खां राज़ी थी वियो। अल्लाह उन्हनि खां राज़ी थी वियो। रब उन्हनि जे नेकियुनि जी रिज़ल्ट नतीजो क़ुरान में छो ॿुधायो? अल्लाह खे ख़बर हुई, रब ग़ैब ॼाणे थो, मुस्तक़बिल जा हालात ॼाणे थो। रब खे ख़बर हुई दुनिया में अहिड़ा बदनाम ज़माना पैदा थींदा जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जे किरदार ते तनक़ीद कंदा, किरदार ते तनक़ीद कंदा। सिर्फ़ इन हद ताईं न, तव्हां हदीस किताबनि खे पढ़ो, सही बुखारी खे, ॿियनि किताबनि खे। अल्लाह पंहिंजे रसूल खे घुरायो आसमाननि ते, अल्लाह पंहिंजे रसूल खे आसमाननि ते घुराए जन्नत जा महल ॾेखारिया जेके सहाबा किराम लाइ तयारु थिया आहिनि। सहाबा किराम लाइ तयारु थिया त हिननि माण्हुनि नेकियूं कयूं, अल्लाह हिननि जो नेकियूं क़बूल कयूं, अल्लाह हिननि खे जन्नत ॾिनी आहे। जन्नत जा महल मोहम्मद करीम पंहिंजे अखियुनि सां अची दुनिया वारनि खे ॾिसी ॿुधायो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो महल जन्नत में ॾिसी आयो आहियां। हज़रत ज़ैद बिन हारिसा रज़ी अल्लाह अन्हु जे क़ुरान जे तिलावत जी आवाज़ जन्नत में ॿुधी आयो आहियां। बिलाल जे क़दमनि जो आवाज़ जन्नत में ॿुधी आयो आहियां। पोइ जेकॾहिं कंहिंखे फातिमा जे बाबा जे ॻाल्हि ते यकीन आहे त उन मोहम्मद करीम जे ज़बान मां बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त चवराए छॾियो त ही दुनिया जा अज़ीम इंसान जन्नती आहिनि, दुनिया जा अज़ीम इंसान जन्नती आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिसो केॾो बहितरीन अंदाज़ रखियो आहे। पर अञा बि जेकॾहिं केरु एतबार न करे त ख़बर कोन्हे ही जन्नती आहिनि या न। अल्लाह जन्नत जो टुकड़ो ज़मीन ते रखियो, अल्लाह ताला जन्नत जो हिकिड़ो टुकड़ो ज़मीन ते रखियो। मस्जिद नबवी में इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, फरमाई मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियादिल जन्नह। मुंहिंजे घर जे विच में ऐं मुंहिंजे मिंबर जे विच में इहो जेको मस्जिद नबवी में टुकड़ो आहे, इहो जन्नत जो टुकड़ो आहे। हाणे इन जन्नत जे टुकड़े में केरु आहे? हिकिड़ो मोहम्मद रसूलुल्लाह आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿियो अबू बकर सिद्दीक़ आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु, ऐं टियों उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। अल्लाह दुनिया में सहाबा किराम खे जन्नती ॾेखारे छॾियो आहे। इन खां मथे ॿिया कहिड़ा दलाइल ॾिजनि? सहाबा किराम जे मोमिन हुजण जा, सहाबा किराम जे ईमान जा, इन खां वधीक दलाइल कहिड़ा हूंदा? अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में सहाबा किराम ते जेके दुनिया में एतिराज़ थियनि था उन्हनि एतिराज़नि जो रद्द कयो आहे। दुनिया में 3 क़िस्म जा एतिराज़ आहिनि सहाबा ते। जीअं साईं ॿुधायो पिए अदा या त हू मुर्तद थी विया, छा थी विया? मुर्तद थिया, काफ़िर थिया, या उन्हनि रसूल जी नाफ़रमानी कई आहे, या उन्हनि गुनाहनि जा कम कया आहिनि। 3 एतिराज़ आहिनि, गुनाहनि जा कम कया, ज़ुल्म कया, ज़्यादतियूं कयूं, या अल्लाह जे रसूल सां वफ़ादारी कोन कई, पैगंबर जी नाफ़रमानी कई आहे, या उन्हनि कुफ़्र कयो आहे। अल्लाह इन्हनि 3 एतिराज़नि जो जवाबु क़ुरान में ॾिनो। 3 एतिराज़नि जो जवाबु सूरह हुजरात पढ़ी ॾिसो। फरमाई वालमु अन्न फीकुम रसूल अल्लाह लौ युतीउकुम फी कसीर मिनल अम्रि लअनितुम वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी कुलूबिकुम व कर्रा इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून। रब जो कुरान तो फरमायो सहाबा जी जमात तव्हां ॼाणी वठो तव्हां में अल्लाह जो रसूल मौजूद आहे। अल्लाह ईअं छो चयो? तव्हां में रसूल मौजूदु आहे। इन जे करे त जॾहिं रसूल मौजूदु आहे, रसूल जा हुक्म मौजूदु आहिनि, पोइ हाणे तव्हां जूं मर्ज़ियूं कोन हलंदियूं, न कंहिं ॿिए उम्मती जी मर्ज़ी हलंदी, न अबू बकर सिद्दीक़ जी, न उमर फारूक जी, कंहिंजी बि मर्ज़ी कोन हलंदी। लौ युतीउकुम फी कसीर मिनल अम्रि लअनितुम। हाणे रसूल जो वजूद इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो त तव्हां पैगंबर जी ॻाल्हि मञो ऐं पैगंबर खां पंहिंजूं ॻाल्हियूं न मञरायो। लौ युतीउकुम फी कसीर मिनल अम्रि लअनितुम। जेकॾहिं मुंहिंजो महबूब घणियुनि ॻाल्हियुनि में तव्हांजी पैरवी कंदो त तव्हांखे तकलीफ़ थींदी। अल्लाह छो चयो कसीर मिनल अम्र? छो त कुझु ॻाल्हियूं अल्लाह जे रसूल साहबा जूं मञियूं आहिनि अल्लाह जे हुक्म सां। वशाविरहुम फिल अम्र, ऐं नबी मशवरो कर सहाबा सां, सहाबा मशवरो ॾींदा, पोइ फाइनल फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे। फैज़ा अज़म तफ़तवक्कल अला अल्लाह।
हज़रत उमर मशवरो ॾिनो त पर्दो थिए, ताईद थिए, अमल थियो। हज़रत उमर फारूक मशवरो ॾिनो मक़ाम इब्राहिम ते निमाज़ पढ़ी वञे, 2 रकातूं, मशवरे सां ताईद थिए। अल्लाह जे रसूल फाइनल फ़ैसिलो ॾिनो त मक़ाम इब्राहिम ते निमाज़ पढ़ी वेंदी, पर घणियुनि ॻाल्हियुनि में रसूल तव्हांजी पैरवी कोन कंदो। कुझु ॻाल्हियूं मशवरे जे हद ताईं तव्हां खां पुछंदो। ऐं अॻियां रब लफ़्ज़ कहिड़ा चया आहिनि। क़ुरान जेको आसमानी किताब आहे, क़यामत ताईं महफ़ूज़ रहंदो। अल्लाह उन्हनि में सहाबा जे ईमान जूं अहिड़ियूं मज़बूत मोहरूं हयूं आहिनि जो दुनिया जो को बि इंसान उनखे टोड़े कोन थो सघे। फरमाई वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान, अल्लाह ईमान जी मोहब्बत तव्हांजे दिलियुनि में पैदा कई आहे। वज़य्यनहु फी क़ुलूबिकुम, ऐं ईमान खे सिंगारे अल्लाह तव्हांजे दिलियुनि में रखियो आहे। अहिड़ियूं दिलियूं जिन जी सूंह ख़ूबसूरती ईमान आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वकर्रा इलैकुमुल कुफ्रा वल फुसूक वल इस्यान। ए प्यारा पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजा सहाबा माण्हू एतराज़ कंदा, मुर्तद थी विया। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए कर्रा इलैकुमुल कुफ्रा, उहे त कुफ्र खे नापसंद कंदा हुआ, मुर्तद कीअं थींदा? छो त अल्लाह जी जेका ॻाल्हि आहे न, अल्लाह जी ॻाल्हि, अल्लाह ताला जंहिं टाइम ते अल्लाह क़ुरान नाज़िल करे पियो, अल्लाह के माण्हू जी तारीफ़ सिर्फ़ उन वक़्तु उन जी हालत ॾिसी कोन कंदो। अल्लाह खे जेकॾहिं ख़बर हुई, मिसाल जे तौर ते ही माण्हू अॻियां हली मुर्तद थींदा, पोइ अल्लाह क़ुरान में छो चयो त कुफ़र इन्हनि खे नापसंद आहे? ही त काफ़िर थियणा हुआ, नऊज़ बिल्लाह। ही नाफ़रमानी खे पसंदि करण वारा हुआ न। कर्रा इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान, कुफ्र सां जेको आहे नफ़रत हूंदी, नाफ़रमानियुनि सां नफ़रत कंदा। फिस्क ऐं फजूर जा जेके बि कम आहिनि उन्हनि सभिनी सां हिननि खे नफ़रत हूंदी। उलाइक हुमुर राशिदून, रब जो क़ुरान थो फरमाए इहे हिदायत याफ़्ता आहिनि। किथे क़ुरान चयो उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा, इहे सचा मोमिन आहिनि। केरु? मुहाजिर सहाबी, अंसार सहाबी, ॿिन्ही जमातनि जो ज़िक्र करे रब्बुल आलमीन फरमायो उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा, इहे पक्का ऐं सच्चा मोमिन आहिनि। किथे रब क़ुरान में फरमायो उलाइक कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान, अल्लाह हिननि सां ईमान जी एग्रीमेंट करे छॾी आहे। पाण का शइ वठंदा आहियूं दुनिया में, प्लाट वठंदासीं, किथे का क़ीमती शइ वठंदासीं, इंस्टॉलमेंट खां वञी एग्रीमेंट कराईंदासीं त ॻाल्हि मज़बूत थी वञे। रब जो क़ुरान थो फरमाए हिननि सां ईमान जी एग्रीमेंट थियल आहे, ईमान लिखियल आहे, अल्लाह मुआइदा वरिता आहिनि। रब्बुल आलमीन हिननि जे दिलियुनि में ईमान लिखी छॾियो आहे। पोइ जेकॾहिं मुर्तद थियणा आहे, नऊज़ बिल्लाह, पोइ अल्लाह ईमान अहिड़ो कमज़ोर लिखियो जो पैगंबर जी वफ़ात थिए ऐं ईमान मिटिजी वियो। कंहिं ते एतिराज़ आहे क़ुरान ते? कंहिं ते एतिराज़ आहे? सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ते एतिराज़, अल्लाह जे ज़ात ते एतिराज़ आहे। ही उहे दुनिया जा अज़ीम इंसान अथव। अल्लाहु अकबर। माण्हू जन्नत जे लाइ दुनिया में सभु कुझु कनि था, पर अल्लाह हिननि खे पंहिंजे रज़ा जहिड़ी नामत, जन्नत, उहा दुनिया में ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त जन्नत खां वॾी नामत पंहिंजी रज़ामंदी उन्हनि खे दुनिया में ॾेई छॾी। रिज़वानुल्लाह अकबर, अल्लाह जी रज़ामंदी हर शइ खां वॾी आहे, उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त सहाबा किराम खे दुनिया में ॾेई छॾी। सहाबा दुनिया जा उहे अज़ीम इंसान आहिनि। अॼु जो मवाली, सिगरेट नोशी करण वारो, ठरो ऐं चर्स पीअण वारो, अल्लाह जे रसूल जे सहाबा ते एतिराज़ करे। रब हिननि माण्हुनि जे लाइ एतिराज़ ज़बान सां छा, सिर्फ़ चेहरे ते मामूली नाराज़गी जा आसार, उहो चेहरो जेको मोहम्मद रसूलुल्लाह जो, उन चेहरे ते बि मामूली नाराज़गी जा आसार अल्लाह बर्दाश्त कोन कया। अंदाज़ो लॻायो, तव्हां क़ुरान खोलियो, क़ुरान जे 30 सिपारे जी सूरत अबस व तवल्ला, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो प्यारो पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कुरैश जा वॾा सरदार, उहे चवनि था असीं तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदासूं, असां सां गॾु वियो, मुज़ाकरात करियो, ॻाल्हियूं करियो, मीटिंग करियो, पर असांजो हिकिड़ो शर्त आहे त तव्हांजा जेके ग़रीब साथी आहिनि इहे असां वॾेरनि सां गॾु न वेहनि, असां वॾेरनि सां गॾु न वेहनि, असीं तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदासूं। अल्लाह जो रसूल फरमायो ठीकु आहे, कोन वेंदा, इन नियत सां त काश अल्लाह इन्हनि खे हिदायत ॾेई छॾे।
साहबे किराम कुरैश जा सरदार वेठा आहिनि, अल्लाह जो रसूल वेठो आहे, ॻाल्हियूं हलनि पियूं। तेसि ताईं हिकिड़ो सहाबी आयो जेको अखियुनि सां नाबीन आहे, अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हु। अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम आयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम खे ॾिसी पंहिंजे चेहरे ते नाराज़गी जा आसार आंदा, नाराज़गी ज़ाहिर कई त मुंहिंजी त हिन सां ॻाल्हि थियल आहे, त इन क़िस्म जो को माण्हू पाण खे गॾिजाणी में कोन ईंदो। हीअ अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम अची वियो आहे। हिते हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेहरे ते जेके आसार आंदा नाराज़गी जा, अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम त नाबीन हो, उन ॾिठा त कोन। नबी साईं ज़बान सां कुझु कोन चयो त अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम तूं हिते छो आयो आहीं, तोखे अचणो कोन हो, मुंहिंजी हिननि सां ॻाल्हि थियल आहे, उन शर्त जे ख़िलाफ़ तूं मजलिस में छो आहे। अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम आयो, अल्लाह जे रसूल ज़बान सां कुझु कोन चयो, सिर्फ़ु चेहरे ते नाराज़गी जा आसार आंदा जेके अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम ॾिठा ई कोन, जो दिलि में दुख थिए तकलीफ़ थिए, पर रब त ॾिठा पिए न आसमाननि ते, अल्लाह त ॾिठा पिए। रब फरमायो, पैगंबर जी इस्लाह कई, फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अबस व तवल्ला अन जाअहुल अमा वमा युद्रिका लअल्लहु यज़क्करु औ यख्शा। ए मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां पंहिंजे चेहरे ते नाराज़गी जा आसार आंदा आहिनि, नाराज़गी ज़ाहिर कई आहे, व तवल्ला ऐं मुंहुं फेरियो आहे कंहिंखां, अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम खां, अन जाअहुल अमा, इन जे करे जो कि नाबीन सहाबी तव्हांजे मजलिस में आयो आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर, जिन जे हिदायत जो जज़्बो खणी तव्हां जिन सां गॾु वेठा आहियो, इहे हिदायत कोन पिराईंदा, इहे नसीहत कोन वठंदा, नसीहत पिराइण वारो त अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम आहे। इन जे लाइ चेहरे ते नाराज़गी जा आसार न आणनि। मूंखे ॿुधायो, अल्लाह नबी जे चेहरे ते सहाबी जे लाइ नाराज़गी जा आसार बर्दाश्त न करे, हिन 14हीं सदी जे मवाली जे दिलि में सहाबा किराम जे लाइ बुग़्ज़ हुजे, पोइ उन सीने खे अल्लाह सज़ा दुनिया में ॾींदो या कोन? पंहिंजो पाण खां ॾेराए छॾींदो, पाण खे पंहिंजे सीने में कुटींदो, छो त जे सीने में बुग़्ज़ सहाबा आहे, इहा अल्लाह जे तरफ़ां सज़ा आहे, अल्लाह जे तरफ़ां सज़ा आहे। अल्लाहु अकबर। क़ुरान करीम जी सूरह मुनाफ़िक़ून पढ़ी ॾिसो, ही केॾा दुनिया जा अज़ीम इंसान हुआ। अल्लाह जो रसूल हिकिड़े जंगी सफ़र तां वापसि अचे पियो, सहाबे किराम ग़रीब आहिनि, मिस्कीन आहिनि, राति जो किथे पड़ाव वधूं तरसिया। अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम, अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िक़, उन सां गॾु जेके साथी हुआ, उन्हनि खे घुराए चयाईं त तव्हां जेको हिननि ते ख़र्च पिया करियो न, सदको ज़कात ख़ैरात ॾियो पिया, इहो तव्हां बंदि करे छॾियो, हे पाणी नबी खे छॾे भॼी वेंदा, नबी खे छॾे ई भॼी वेंदा। इहा ॻाल्हि सिर्फ़ु हिकिड़े सहाबी ॿुधी, कंहिं? हज़रत ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह ताला अन्हु। सही बुखारी में वाक़िअ मौजूदु आहे, किताब तफ़सीर में। हिकिड़े सहाबी ज़ैद बिन अरकम ॿुधो, अल्लाहु अकबर, वियो वञी अल्लाह जे रसूल खे शिकायत ॾिनी। अल्लाह जा पैगंबर अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम, अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िक़ चवे थो, जेके पंहिंजे निफ़ाक़ खे लिकाइण जे लाइ सहाबे किराम सां गॾु अल्लाह जे रसूल सां गॾु जंगी सफ़रनि में हूंदा हुआ, चवे थो त हिननि ते ख़र्च न करियो, तव्हां ख़र्च करियो पिया, तव्हांजे सदके ते पलजनि पिया, हे त तव्हांजे माल ते पलजनि पिया, नबी सां गॾु आहिनि त तव्हांजे माल जे करे आहिनि, तव्हां हिननि ते ख़र्च न करियो, हता यनफ़ज़ू, हे पैगंबर खे छॾे पाण ई भॼी वेंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो, पाण घुरायो अब्दुल्लाह बिन उबई खे, अब्दुल्लाह बिन उबई अच, तो हिन क़िस्म जी ॻाल्हि कई आहे, कसम खयूं, कूड़ा कूड़ा कसम खणी चवणु लॻो, असां अहिड़ी ॻाल्हि कई ई कोन्हे। हाणे ॿिए के माण्हू त ॻाल्हि ॿुधी कोन, जेको शायदि ॾे, ॿिए के माण्हू तवजो सां, ॿिए के माण्हू इहा ॻाल्हि ॿुधी कोन्हे, हिकिड़े ज़ैद बिन अरकम ॿुधी रज़ी अल्लाह ताला अन्हु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफ़िक़नि जे ज़ाहिरी कसमनि ते एतबार कयो, पर पाण ज़ैद बिन अरकम खे बि चयो कोन त तो कूड़ कयो आहे, अल्लाह जे रसूल कोन चयो, पाण ख़ामोश रहिया। ठीकु आहे, हिन जेकी चयो कसम खणी वियो आहे, असीं हिन जे ॻाल्हि ते एतबार करियूं था। सही बुखारी जे हदीस में अल्फाज़ आहिनि, ॿिया सहाबी चवणु लॻा, कज़ब ज़ैदुन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ैद अल्लाह जे रसूल सां कूड़ ॻाल्हायो। ज़ैद छा कयो आहे? अल्लाह जे रसूल सां कूड़ ॻाल्हायो आहे। अब्दुल्लाह बिन उबई, अल्लाहु अकबर, अहिड़ी का ॻाल्हि कई ई कोन्हे, हे त सभु कसम खणी विया।
अब हज़रत ज़ैद बिन अरकम ॾाढो परेशान थियो, एतिरो परेशान थियो जेॾां वञे पियो कंधु झुकायो पियो हले, शर्म विचां असीं त कूड़ ॻाल्हाए कंधु मथे खणी हलंदा आहियूं। असीं बि मुस्लमान आहियूं, हू बि मुस्लमान हुआ। असीं चवंदा साईं कूड़ खां सवाइ कमु हलंदो ई कोन, न को कारोबार हले, न ॾेतियूं लेतियूं हलनि, न दुनिया जा मामलात हलनि, जेसीं कूड़ न ॻाल्हायूं असांखे सुकून न अचे। असांजा उहे मुस्लमान कूड़ ॻाल्हाए शर्मंदा थींदा हुआ, असीं कूड़ ॻाल्हाए फ़ख़ुरु महसूसु करियूं था। ज़ैद बिन अरकम कंधु झुकायो पियो हले, चए थो ॾाढो परेशान आहियां, दिलि में इहो डपु आहे त मूं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कूड़ ॻाल्हायो त कोन्हे, पर मुआशिरे में ॻाल्हि त मशहूरु थी वई न, ज़ैद कूड़ कयो आहे, छो त ॿियो शाहिद कोन्हे। हाणे ॿियो शाहिद किथां अचे? क़ुरान ॿियो शाहिद आंदो, क़ुरान ॿियो शाहिद आंदो हज़रत ज़ैद बिन अरकम जे ताईद में। अल्लाहु अकबर, कुर्बान वञे मुंहिंजे रब जे ज़ात तां, जेकॾहिं पैगंबर जे सहाबा खे केरु उन वक़्त में कूड़ो चवे अल्लाह उन्हनि जो दिफ़ा करे, जेकॾहिं अॼु केरु उन्हनि खे काफ़िर चवे रब नाराज़ कोन थींदो? रब नाराज़ कोन थींदो? खोलो सूरह मुनाफ़िकून, फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, इज़ा जाअकल मुनाफ़िकून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह। ए मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे मुनाफ़िक तव्हां वटि ईंदा ऐं तव्हांखे चवंदा असीं गवाही ॾियूं था त तव्हां अल्लाह जा रसूल आहियो। वल्लाहु यालमु इन्नका लरसूलुहु, अल्लाह ॼाणे थो त वाक़ई तव्हां अल्लाह जा रसूल आहियो। पर वल्लाहु यशहदु इन्नल मुनाफ़िकीन लकाज़िबून, अल्लाह गवाही ॾिए थो त मुनाफ़िक कूड़ा आहिनि। केरु कूड़ो आहे? अब्दुल्ला बिन उबई कसम खयां, ज़ैद बिन अरकम सिर्फ़ ॻाल्हि कई, अल्लाह शाहिदी ॾिनी। ज़ैद बिन अरकम इन अब्दुल्ला बिन उबई जे कूड़ जो सिर्फ़ हिकिड़ो शाहिद कोन्हे, बल्कि उन सां गॾु अल्लाह बि शाहिद आहे। अल्लाह बि शाहिद आहे। इत्तख़ज़ू अयमानहुम जुन्ना, हिननि पंहिंजे कसमनि खे पंहिंजे लाइ बचा जो ज़रियो बनायो आहे, बचा जो ज़रियो बनायो है। फरमाए हुमुल्लज़ीन यक़ूलून, ही उहे माण्हू आहिनि जेके चवनि था ला तुनफ़िक़ू अला मन इंद रसूलिल्लाह। जेका ॻाल्हि अब्दुल्ला बिन उबई कसम खणी चई त असां कोन कई आहे, क़ुरान चवे थो इन्हनि कई आहे इहा ॻाल्हि। हुमुल्लज़ीन यक़ूलून, ही उहे माण्हू आहिनि जेके चवनि था ला तुनफ़िक़ू अला मन इंद रसूलिल्लाह हत्ता यनफ़ज़ू, इन्हनि माण्हुनि ते ख़र्च न करियो तव्हांजो पैगंबर खां भॼी वेंदा। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, ओ मुनाफ़िक़नि जी जमात, तव्हां सम्झो था सहाबा जी रोज़ी असांजे हथ में आहे, असीं पिया खारायूं न? तव्हां सम्झो था अल्लाह जे रसूल जे साथियुनि जी रोज़ी तव्हांजे हथ में आहे? न न, वलिल्लाहि ख़ज़ाइनु समावाति वल अर्ज़ वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यफ़क़हून। आसमान ज़मीननि जा ख़ज़ाना अल्लाह जे हथ में आहिनि। जेकॾहिं तव्हां हिननि ते ख़र्च करणु बंदि करे छॾियो, अल्लाह हिननि खे रोज़ी ॾींदो। ही उहे माण्हू आहिनि जेके चवनि था लयुख़रिजन्नल अअज़्ज़ु मिनल अज़ल, हे मदीने पहुचनि त हिननि खे इज़त वारा हिननि ज़लीलनि खे मदीने मां कढी छॾींदा। अब्दुल्ला बिन उबई ॿी ॻाल्हि इहा कई, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो तव्हां सम्झो था असां वटि माल आहे, असीं ख़र्च करियूं था, हे ग़रीब आहिनि उन जे करे इज़त वारा असीं आहियूं। अल्लाह वटि इज़त जो मयार माल कोन्हे। कुल लिल्लाहिल इज़्ज़तु वलि रसूलिही वलिल मुमिनीन, इज़त अल्लाह जे लाइ आहे, रसूलनि जे लाइ आहे ऐं इन्हनि बुखायल मोमिननि जे लाइ इज़त आहे। ही जेके पेट भरे हलनि पिया, माल खज़ाना गॾु कया आहिनि, अल्लाह वटि इन्हनि जी इज़त कोन्हे, हिननि मोमिननि जी इज़त अल्लाह वटि। अंदाज़ो लॻायो केॾा दुनिया जा अज़ीम इंसान आहिनि, अल्लाह उन्हनि ते कूड़ जहिड़ी ॻाल्हि बर्दाश्त कोन कई। दुनिया जे माण्हुनि उन्हनि खे बेवकूफ़ चयो, अल्लाह फरमायो इहे पाण चवण वारा बेवकूफ़ आहिनि। जेको एतराज़ थियो सहाबा ते, उन जे एतराज़ जो जवाबु अल्लाह ॾिनो, छाकाणि त अल्लाह सूरह हज में हिकिड़ो कानून बयानु कयो आहे, इन्नल्लाह युदाफ़िउ अनिल लज़ीना आमनू, अल्लाह दिफ़ा उन्हनि जो कंदो आहे जेके मोमिन हूंदा आहिनि। ही मोमिन हुआ, हिननि ते जेको एतराज़ थियो पियो अल्लाह पे दिफ़ा कयो उनजो। इन्हनि सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी इहा अज़मत आहे। साईं तव्हांजे साम्हूं हदीस बयानु कई, तव्हां मां को माण्हू जबल ओहद जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़र्च करे, तव्हां सहाबी हिकिड़ी पाटी अन्न जी 3 पा अन्न अल्लाह जे राह में ख़र्च करे, उन जे अधु सवाब खे तव्हां कोन पहुचंदा। हदीस त ॿुधूं था, पढ़ूं था, पर हदीस जे थोरो गहराई में वञो, हदीस जे गहराई में वञो। जबल ओहद आहे केतिरो, उनजी बुलंदी त तमामु वॾी आहे, पर उनजी जेका वेकर आहे
6 किलोमीटर में पकड़ियल आहे। 6 किलोमीटर में जबल ओहद पकड़ियल आहे। दुनिया में को अहिड़ो इंसान आहे जंहिं वटि एतिरो सोन हुजे, ज़रदारी हुजे, या को दुनिया जो पहिरीं नंबर मालदार इंसान हुजे, जबल ओहद जे बराबरि कंहिं वटि सोन कोन हूंदो। छो त 6 किलोमीटर में पकड़ियल जबल आहे। माना जेकॾहिं तव्हां दुनिया में कंहिं नामुमकिन शइ खे मुमकिन बनाए छॾियो त बि सहाबा जे मक़ाम खे कोन पहचंदा। इहा हिकिड़ी नामुमकिन शइ आहे, अणथीणी शइ आहे जो तव्हां जबल ओहद जेतिरो सोन गॾु करियो। अॼु सोन जो तोलो घणे जो आहे? तक़रीबन 1,30,000-25,000 जो शायदि आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो, हेतिरो पथर खणी तोड़ियो, वज़न केतिरो थो थिए? जबल ओहद में वज़न केतिरो हूंदो? तव्हां पूरी दुनिया जा खज़ाना ख़र्च करे छॾियो, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे नेकी जे बराबरि तव्हां नथा थी सघो, नथा पहुची सघो। पोइ कहिड़ो इख़्तियार आहे कंहिं माण्हू खे जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ते एतराज़ करे। हाणे सहाबा जी सिर्फ़ु अज़मत ॿुधणु काफ़ी कोन्हे, शान ॿुधणु काफ़ी कोन्हे। शान अज़मत दुनिया में केतिरा इंसान बयानु कनि पिया, पर असां अहलुल हदीस जो मनहज आहे, अक़ीदो आहे त तव्हां उन रस्ते ते हलो जंहिं रस्ते ते सहाबे किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन हलिया आहिनि। अल्लाह जे पैगंबर फरमायो न, बनी इसराइल 72 फ़िरक़नि में तक़सीम थिया, मुंहिंजी उम्मत 73 फ़िरक़नि में तक़सीम थींदी। माण्हू एसि ताईं हदीस बयानु करे पोइ ख़ामोश थी वेंदा आहिनि। साईं हाणे ख़बर कोन्हे 73 फ़िरक़नि में हक़ ते केरु आहे, हक़ ते केरु आहे? अल्लाह जे रसूल फरमायो हिकिड़ी जमात जन्नत में वेंदी सिर्फ़। अल्लाह जे रसूल उहा जमात कहिड़ी आहे, उनजो मयार कहिड़ो हूंदो? अल्लाह जे रसूल फरमायो मा अना अलैहि अल यौम व असहाबी। जंहिं मनहज ते, जंहिं तरीक़े ते, जंहिं मसलक ते, जंहिं मज़हब ते अॼु आऊं ऐं मुंहिंजा सहाबा आहिनि, इन ई तरीक़े ते जेका जमात हूंदी उहा हक़ ते हूंदी। हाणे आउं तव्हां खां सवाल थो करियां, उन वक़्तु सहाबे किराम जी इमाम केरु हो? सहाबे किराम जो इमाम केरु हो? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु दुनिया में कहिड़ी जमात आहे जंहिं पंहिंजो इमाम सिर्फ़ु मोहम्मद रसूलुल्लाह खे बनायो हुजे? ॿियो असांजो को इमाम कोन्हे। फ़िक़हनि जा इमाम थी सघनि था, पर दीन जो, इस्लाम जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह आहे। कहिड़ी जमात आहे? वञी तव्हां पाण फ़ैसिलो करियो। तव्हां खां सवाल थो पुछां, उन वक़्तु जंहिं शइ खे दीन सम्झो वेंदो हो उहा शइ कहिड़ी हुई? क़ुरान ऐं हदीस या ॿी का फ़िक़ह बि हुई? फ़िक़हनि जा मालिक जेके साहिबान, इमाम साहिबान आहिनि, उहे पाणी पैदा कोन थिया हुआ त उन्हनि जूं फ़िक़हूं किथां हूंदियूं? इमाम अबू हनीफ़ा हो ई कोन रहमहुल्लाह, इमाम मालिक, इमाम शाफ़ी, इमाम अहमद बिन हंबल, इमाम जाफ़र सादिक, केर बि कोन हो। माण्हू उन दौर में दीन सिर्फ़ु क़ुरान ऐं हदीस खे सम्झंदा हुआ। अॼु तव्हां फ़ैसिलो करियो उहा कहिड़ी जमात आहे जंहिंजी इहा दावत आहे? जेके चवनि था दीन सिर्फ़ु क़ुरान हदीस जो नालो आहे, दीन जो इमाम सिर्फ़ु मोहम्मद रसूलुल्लाह आहे, उहा जमात कहिड़ी आहे? अल्हम्दुलिल्लाह तव्हां कंहिं न कंहिं नतीजे ताईं ज़रूरु पहुची वेंदा। नालो वठण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां ॿुधो था इहा दावत कंहिंजी आहे? अल्लाह जे क़ुरान में इहो मयार बयानु कयो। सिर्फ़ु रसूलुल्लाह न, अल्लाह जे क़ुरान में इहो मयार बयानु करियो। फरमायो वमा मुहम्मदुन फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ व इन तवल्लौ फ़इन्नमा हुम फ़ी शिक़ाक़। जेकॾहिं तव्हां ईमान ईअं आंदो जीअं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ईमान आंदो, पोइ तव्हां हिदायत याफ़्ता आहियो। तव्हां हिदायत याफ़्ता पोइ आहियो। अॼु तव्हां में असां में इख़्तिलाफ़ आहिनि न। अदा फलाणो चए थो निमाज़ हीअं पढ़, फलाणो चए थो हीअं पढ़, फलाणो चए थो अक़ीदो सही आहे, फलां चए थो अक़ीदो सही आहे। इहे इख़्तिलाफ़ रुगो असां में पैदा कोन थिया, इहे इख़्तिलाफ़ सहाबा में बि पैदा थिया आहिनि। पर सहाबा जो मनहज छा हो? इख़्तिलाफ़ जे टाइम ते केॾांहुं वञिबो? फ़ैसिलो कंहिंखां कराइबो? अबू बकर खां, उमर फारूक खां, उस्मान गनी खां, अलीउल मुर्तज़ा खां? न, फ़ैसिलो कराइबो अल्लाह जे क़ुरान खां या मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ख़ुदि अल्लाह जे रसूल जी वफ़ात ते मौत जो मसलो, नबी साईं जी वफ़ात जो मसलो, इख़्तिलाफ़ थी पियो। सहाबा किराम वेठा आहिनि मस्जिद नबी में, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई आहे। पाण हुजरे आयशा में अल्लाह जे रसूल जो लाश मौजूदु आहे, जनाज़ो मौजूदु आहे। ऐं हैरान थींदो आहे, माण्हू चवंदा आहिनि साईं अल्लाह जे रसूल वफ़ात कई ई कोन्हे। भई उहा उमिरि केतिरी हुई? 63 साल।
वफ़ात अॼु ताईं कोन थी, उमिरि 63 साल। पैगंबर जी वफ़ात थी, अल्लाह जे रसूल जो लाश जनाज़ो हुजरे आयशा में पियो आहे। उमर फारूक चए थो पैगंबर जी वफ़ात कोन थी आहे। जेको माण्हू इहा ॻाल्हि कंदो उन जी सिसी धड़ खां धार करे छॾींदुसि। ॿिया सहाबा किराम चवनि था वफ़ात थी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो घर मदीने खां ॿाहिरि सुना नाले हिकिड़ी जॻह हुई, उते हज़रत अबू बकर जो घर हो। अबू बकर खे ख़बर पई, हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो, डायरेक्ट मस्जिद नबी में दाख़िल थियो। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बीठो आहे, सहाबा वेठा आहिनि, इख़्तिलाफ़ आहे। अंदरि वियो, अल्लाह जे रसूल खे वञी ॾिठाई, पैगंबर जो लाश ॾिठाई, अल्लाह जे रसूल खे चुमी ॾिनई, ॿाहिरि निकितो, अची मस्जिद नबी जे मेंबर ते बीठो। हाणे इन इख़्तिलाफ़ जे ख़त खे ख़तमु कीअं कबो? अबू बकर चयो, उमर ओ ॿिया सहाबा किराम, ऐं अल्लाह जे रसूल जो सहुरो आहियां, ऐं अल्लाह जे रसूल जो सहुरो आहियां। अल्लाह जे पैगंबर जे ज़िंदगी में 17 नमाज़ूं मूं रसूलुल्लाह जे मौजूदगी में पढ़ायूं आहिनि। नबी साईं जे ज़िंदगी में मुंहिंजी हैसियत आहे। हिजरत जे सफ़र जो साथी आऊं आहियां। आऊं जीअं चवां थो न ईअं करियो, आऊं चवां थो ईअं मञो, मुंहिंजी अहमियत आहे, मुंहिंजो मक़ाम आहे। न, हाणे इन इख़्तिलाफ़ खे ख़तमु कीअं कबो? सहाबा जो मनहज हो। हज़रत अबू बकर खे ख़बर हुई त इन एतिराज़ खे ख़तमु कहिड़े तरीक़े सां कबो ऐं सहाबा कीअं ख़ामोश थींदा। पाण मिंबर ते चढ़िया, उहे आयतूं पढ़ियाऊं जिन में अल्लाह जे रसूल जे वफ़ात जो ज़िक्र हो। फरमाई वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन कद खलत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़ा इम्मात औ क़ुतिलन क़लबतुम अला आक़ाबिकुम। फरमाई मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, अल्लाह कोन्हे। मोहम्मद छा आहे? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे, अल्लाह कोन्हे। मौत खां अल्लाह जी ज़ात पाक आहे। रसूल त केतिरा अॻु में बि आया, अॼु दुनिया में नालो निशान कोन्हे। उन्हनि जी शख़्सियत ज़ात में उन्हनि जूं सीरतूं ऐं किरदार मौजूदु आहिनि। अफ़ इम्मात जेकॾहिं पैगंबर फौत थी वियो, ऐं कुतिल या हिनखे शहीद कयो वियो, इन क़लबतुम अला अक़ाबिकुम, तव्हां पंहिंजे खुड़ियनि भर पेरनि भर वापसि मोटंदा, मुर्तद थींदा। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान जी आयत ॿुधी जिस्म ॾकणु लॻो, हथ मां तलवार किरी पई, टंगूं जिस्म जे वज़न बर्दाश्त कोन करे सघियो, पाण ज़मीन ते किरी पियो। क़ुरान मसइलो हल करे छॾियो। अॼु केरु आहे जेको तव्हांखे इहा दावत ॾिए थो त इख़्तिलाफ़ थिए, मोटो अल्लाह जे क़ुरान ॾांहुं, मोटो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान ॾांहुं। इहो मनहज कंहिंजो आहे? सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो मनहज आहे। उन्हनि माण्हुनि जा अक़ीदा ॾिसो। अॼु सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सां मोहब्बत जूं दावाऊं करियूं, ॿधूं तावीज़, ॿधूं धागा ॿाहनि में। अल्लाह अकबर, इहो सहाबा किराम जो मनहज कोन्हे। अॼु दुनिया में तव्हांखे आस्थाना मिलंदा, तावीज़नि जा दुकान मिलंदा। तव्हां मदीने में हिकिड़ो दुकान साबित करियो को अबू बकर सिद्दीक़ खोलियो हुजे, उमर फारूक खोलियो हुजे। छा उहे वज़ीफ़ा जेके अल्लाह जे रसूल खां उन्हनि डायरेक्ट सिखिया, उन्हनि में तासीर कोन हुई? क़ुरान जो इल्मु उन्हनि सहाबा खे कोन हो, बल्कि सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो मनहज आहे त इहे तावीज़, इहे धागा उन्हनि टोड़े उछलाए छॾिया आहिनि। इहो सहाबा जो मनहज अथव। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घरवारी खे ॾिठो, पाउ में धागो ॿधो पियो। चई छो ॿधो अथई? चई अखि में सूर हो, हिकिड़े यहूदी खां पढ़ायमि, हाणे जॾहिं धागो ॿधां थी तॾहिं सूर ख़तमु थी वञे थो। पाण बि चवंदा आहियूं तावीज़ असीं इन जे करे ॿधंदा आहियूं, फ़ाइदो थिए थो। फ़ाइदे जे करे हराम हलाल कोन थींदो। हिकिड़ो उसूल यादि करियो, फ़ाइदे जे करे हराम हलाल कोन थींदो। चोर चोरी करे अचे थो, फ़ाइदो त उनखे बि थिए थो न। चांहि कारी पियो पीए, बच्चा वीचारा लस्सी लाइ सिकनि पिया, राति जो कंहिंजी सुआ में खोले आयो, ॿिए ॾींहुं मखण सां मानी पिया खाइनि। फ़ाइदो त थियो, पर चोरी जाइज़ त कोन थिए न। फ़ाइदे सां हराम हलाल कोन थींदो। अल्लाहु अकबर। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद छा फरमायो? चई जॾहिं तूं धागो खोलींदी आई आहे तॾहिं शैतान तुंहिंजे अखि में आङुरियूं हणंदो आहे, पोइ तोखे सूरु थींदो आहे, तकलीफ़ थींदी आहे। शैतान खे शिरक करणो आहे, ग़लति कमु कराइणा आहिनि। पोइ जॾहिं तूं धागो ॿधंदी आई आहे तॾहिं शैतान उहा हरकत करणु छॾे ॾींदो आहे। पोइ तूं सम्झंदी आई आहे त हिन धागे जे करे फ़ाइदो थियो आहे। हथ अॻियां वधाए थो, धागो ॿाह मां पटे उछलाए छॾे थो ऐं चवे थो अब्दुल्लाह बिन मसूद ऐं उनजे घरवारा इन शिरक खां बरी आहिनि। सहाबा किराम इन्हनि धागनि खे छा चयो आहे? शिरक चयो आहे।
अॼु मुस्लमान क़बरनि जे पोयां मज़ारनि ते पथरनि सां वणनि सां पंहिंजूं क़िस्मतूं लाॻापे। माण्हू ॾिसंदा आहियूं बाज़ारनि में पथर खणी विकिणनि पिया। जेको पथर मूंखे ॿुधायो पाण 50 रुपए में बाज़ार में विकां में उनजी हैसियत एतिरी हुजे, उहो तुंहिंजी क़िस्मत कहिड़ी सिधी कंदो। माण्हू पुछंदा आहिनि पथर विकिणण वारे खां, अदा रोज़ी जे क़िस्मत वारो कहिड़ो पथर आहे, मुंहिंजे मुंडी में ऐं उहो लॻाईंदुसि। औलाद थियण वारो कहिड़ो पथर आहे ऐं मुंहिंजे मुंडी में उहो लॻाईंदुसि। जेको हेॾा सारा पथर क़िस्मतनि वारा खणियो फिरे पियो, उन पंहिंजी हालत ॾिसो, अव्हां जा हाल छा सुधरंदा, अव्हां जा हाल छा सुधरंदा। अल्लाहु अकबर। सहाबा जो मनज छा आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु बैतुल्लाह जो तवाफ़ कंदे हजर अस्वद जे साम्हूं आयो। ही उहो पथर आहे जेको दुनिया जो पथर कोन्हे, दुनिया जो पथर कोन्हे, जन्नत जो पथर आहे। अल्लाहु अकबर। माण्हू क़बरनि जी मिटी खायो वञनि, ही त जन्नत जो पथर आहे। सहाबा जे साम्हूं उमर बिन ख़त्ताब चवे थो, आलमु अन्नक हजर, आऊं ॼाणा थो त तूं पथर आहीं, ला तनफ़उ वला तज़ुर, तूं न को नफ़ो ॾेई सघे थो न को नुक़सान। ही हिन रोल पथर जेको आहे जंहिंजी का अहमियत कोन्हे, नफ़े नुक़सान जी उन में उमेद रखे। उमर बिन ख़त्ताब फरमायो, आहीं जन्नती पथर, पर नफ़ो नुक़सान कोन थो ॾेई सघे। नफ़ो नुक़सान मुंहिंजे मालिक जे हथ में आहे। जेकॾहिं मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोखे चुमंदे न ॾिठो हुजे हा, त मां तोखे चुमी बि कोन ॾियां। चुमी बि इन जे करे ॾियां थो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे चुमी ॾिनी आहे। ऐं उहो पथर आहे जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल फरमायो, क़यामत जे ॾींहुं इहो हजर अस्वद ईंदो, लहू लिसानुन यंतिकु बिही, अल्लाह हिन खे ज़बान ॾींदो, ही पथर ॻाल्हाईंदो। वलहू ऐनान युबसिरु बिहिमा, अल्लाह हुनखे अखियूं ॾींदो जंहिंसां ॾिसंदो। यशहदु लिमन इस्तलमहु बिल हक़, जंहिं तौहीद जे हालत में इन हजर अस्वद जो इस्लाम कयो हूंदो, चुमी ॾिनी हूंदी, उन जे बारे में शाहिदी ॾींदो। हर कंहिं जे बारे में न, केतिरा मुशरिक बि चटीन पिया हजर अस्वद खे, हर कंहिं जे बारे में शाहिदी कोन ॾींदो। लिमन इस्तलमहु बिल हक़, हक़ सां तौहीद जे हालत में जंहिं हिन खे चुमी ॾिनी हूंदी, उन जे बारे में क़यामत जे ॾींहुं शाहिदी ॾींदो। पर उन पथर खे बि उमर बिन ख़त्ताब छा चयो। अॼु दुनिया जा माण्हू चवंदा, साईं आउं वेठो आहियां सिंध में, शेख अब्दुल कादिर जीलानी जी क़बर आहे बगदाद में, शेख साहब खे आउं उतां सॾियां थो, हितां सॾियां थो, बगदाद मां मुंहिंजी हिते मदद करे थो, बगदाद मां मुंहिंजी हिते मदद करे थो। ऐं तव्हां खां हिकिड़ो सवाल पुछंदुसि, शेख अब्दुल कादिर जीलानी वॾी शख़्सियत आहे या मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? यकीनन तव्हां चवंदा अल्लाह जे रसूल जी शख़्सियत सभ खां वॾी आहे। पाण हिजरत जे सफ़र में वञनि पिया, हिकिड़ी गार में वञी दाख़िल थिया, लिकिया काफ़िरनि खां। हज़रत अबू बकर पंहिंजो गोॾो विछायो, अल्लाह जो रसूल उन ते सुतो। दुश्मन अची उन गार जे मथां बीह रहिया। अबू बकर उन्हनि जे पेरनि में ॾिसे पियो, फरमायो अल्लाह जा रसूल असांजे मथां वेठा आहिनि, जेकर हिननि पंहिंजे पेरनि ना ॾिठो त असांखे ॾिसी वसंदा। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु परेशान आहे। अल्लाह ताला क़ुरान में छा बयानु कयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो? अबू बकर परेशान छो थो थिए, तुंहिंजे हंज में सुतो केरु आहे? चयो अल्लाह जो रसूल, नबियनि जो सरदार तुंहिंजे हंज में, तूं परेशान? नबियनि जो सरदार तुंहिंजे हज में, आऊं तुंहिंजी मदद कंदुसि, तूं परेशान न थी। न, अल्लाह जे रसूल छा चयो? ला तहज़न इन्नल्लाह माना। अबू बकर परेशान न थी, अल्लाह जी मदद असां सां गॾु आहे। मदद केरु कंदो? अल्लाह कंदो। नबी हंज में सुतो आहे, गोद में सुतो पियो आहे, अल्लाह अकबर। पोइ बि चवे पियो मदद रब जे तरफ़ां आहे, छो त क़ुरान इहो नज़रियो ॾिनो आहे, वमन नस्रो इल्ला मिन इंदिल्लाह, मदद सिर्फ़ अल्लाह जे तरफ़ां आहे। तव्हां असां निमाज़ में पढ़ूं था, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, अल्लाह ख़ासि तोखां मदद घुरूं था ऐं तुंहिंजी इबादत करियूं था। पैगंबर हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे इहो अक़ीदो कोन ॾिनो, मनज कोन ॾिनो त अबू बकर मूंखे पुकार, आऊं तोसां गॾु आहियां, तोखे कहिड़ी फ़िक्र आहे? न, अल्लाह जी मदद असां सां गॾु आहे, अल्लाह जी ज़ात असां सां गॾु आहे। इहो असल नज़रियो, इहो मनहज आहे सहाबा किराम जो। सहाबा किराम अमल जे मैदान में हिक ॿिए खे नेकियूं करे ॾेखारींदा हुआ।
असां तव्हां त चऊं था सही बसि जीअं अमल कर वञी कर अलाह क़बूल कंदो। सहाबा जो इहो नज़रियो कोन हो, हिक ॿिए खे अमल करे ॾेखारींदा हुआ त मूं अलाह जे रसूल खे हीअं अमल कंदे ॾिठो आहे, तव्हां ईअं अमल करियो त अलाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांजी नेकी क़बूल करे। हदीस किताब सुन नबी दाऊद में अबू हुमैद साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हदीस मौजूद है। अबू हुमैद साइदी सहाबे किराम के चवे तो 10 सहाबे किराम आहिनि, 11 अबू हुमैद साइदी आहे जे अल्लाह जे रसूल जी निमाज़ तव्हांखे पढ़ी ॿुधायां। अल्लाह जे पैगंबर निमाज़ कीअं पढ़ी आहे तव्हांखे उहा नमाज़ पढ़ी ॾेखारियां। छो इएं चयो अबू हुमैद साइदी? छो त ख़बर हुई अबू हुमैद खे सहाबा किराम खे त ही 10 सहाबी बि निमाज़ उहा क़बूल कंदा जेका रसूल पढ़ी आहे। हर निमाज़ ते क़बूल कोन पवंदी जो जीअं आऊं करियां माण्हू एतमाद कनि, जीअं आऊं चवां माण्हू यकीन कनि, न। अबू हुमैद साइदी रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाहु अकबर सां निमाज़ शुरू कई। वञे तो रुकू में 2 हथ कुलनि जे बराबरि खणे थो, रुकू मां मथे उथिए थो 2 हथ कुलनि जे बराबरि खणे थो। सहाबे किराम 10 सहाबी अल्लाह अकबर। अॼु 2 शाहिद तव्हांखे मिलनि कंहिं मसइले ते पाण एतबार करे वेंदासीं। ही उहे माण्हू आहिनि जिन सां गॾु अल्लाह शाहिदियूं ॾिनियूं आहिनि क़ुरान में। 10 सहाबे किराम अबू हुमैद साइदी जॾहिं निमाज़ पढ़ी फारिग़ थियो तॾहिं चवणु लॻा तूं सच थो चवें, असां वाक़ई अल्लाह जे रसूल ईअं निमाज़ पढ़ी आहे, असां बि ईअं ॾिठो आहे। अॼु असांजो मुस्लमान चवे थो साईं अल्लाह जो रसूल रफ़ुल यदैन कंदो हो पोइ छॾे ॾिनई। पोइ सहाबा चयो न थिए अबू हुमैद साइदी पैगंबर इहा निमाज़ पहिरीं पढ़ी हुई पोइ अल्लाह जे रसूल छॾे ॾिनी, पैगंबर इहा निमाज़ न आहे पढ़ी। न 10 सहाबे किराम उहे 11 अबू हुमैद साइदी तस्दीक़ करे थो त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा निमाज़ पढ़ी आहे। अॼु सहाबा जी निमाज़ पढ़ण लाइ असीं तयारु आहियूं? अॼु असां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ पढ़ण लाइ तयारु आहियूं? असां चवंदासीं इन मसइले जी एतिरी अहमियत ई कोन्हे जेतिरो तव्हां ॿिया ज़ोर ॾियो इन ते। रफ़ुल यदैन अहिड़ो को मसइलो कोन्हे जेतिरो एतिरो ज़ोर ॾिजे। अदा जेतिरो असीं ज़ोर ॾेई ॿुधायूं था तव्हांखे ताक़ीद सां अल्लाह जे पैगंबर जे सहाबा इन खां वधीक इन मसइले ते ज़ोर ॾिनो आहे, उहो शायदि तव्हां खां बि बर्दाश्त न थिए। खोलियो जुज़ रफ़ुल यदैन इमाम बुखारी जो किताब। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु माण्हू खे ॾिसंदो निमाज़ पढ़े पियो, रफ़ुल यदैन कोन थो करे, नंढड़ी ककरी खणी करे उनखे हणंदो हो, चवंदो अल्लाह जा बाना रफ़ुल यदैन निमाज़ में कर, रुकू में वञण वक़्तु पंहिंजा 2 हथ कुलनि जे बराबरि खण, रुकू मां उथे तॾहिं बि खण। इहा अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे। माना हीअ सुन्नत सहाबा वटि एतिरी अज़मत वारी हुई जो न करण वारे ते सहाबा एतिरी सख़्ती कंदा हुआ जो उनखे पथरियूं हणंदा हुआ। ऐं अॼु असां चयोसीं इहा सुन्नत मिड़े ई आहे साईं, न कई त बि निमाज़ थी वेंदी, केरु करे न करे हर कंहिंजी मर्ज़ी आहे। सहाबे किराम अल्लाह जे रसूल जे सुन्नतनि खे एतिरी अहमियत ॾींदा हुआ। इहो सहाबा जो मनहज आहे, सहाबा जो अक़ीदो आहे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पंहिंजे ज़ाती राय खे पोइते रखंदा हुआ, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरामीन खे अॻिते रखंदा हुआ। इन जे करे क़ुरान चयो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ, जेकॾहिं तव्हां ईमान ईअं आंदो जीअं सहाबा किराम आंदो पोइ तव्हां हिदायत वारा आहियो। हाणे सहाबा जे मनहज खे ॾिसो ऐं पंहिंजे नज़रियनि खे सहाबा जे मनहज ते परखे ॾिसो त हक़ छा आहे। अल्लाह